नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुबुह देरो में ख़बर ॾींदा हलूं त सुबुह देरो में गुज़िरियल राति नामालूम चोर पीर बख़्श मल्लाह आशिक़ अली मल्लाह जे कोल्ड ड्रिंक जी दुकान मां बैटरी, यूपीएस, स्टेबलाइज़र ऐं ॿियो सामान चोराए विया। मुतासिर दुकानदार चयो त मुंहिंजी अॻे बि 3 दफ़ा चोरी थी चुकी है। चोरी जी इतला ते सुबुह देरो पुलिस जाइ वारदात ते पहुची वई है, मुआइनो कई है। मुतासिर दुकानदार चयो त सुबुह देरो जे इलाइक़े में चोरनि ऐं फुरनि जो आज़ार वधी वियो आहे। बदअमनी चोट ते चढ़ी वई है। हिन एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त चोरी वापसि कराए ॾे ऐं इंसाफ़ कयो वञे। पीरल मला रंजीअ मां सोबे ॼातल सुञातल सॼे शहर जा माण्हू मूंखे सुञाणंदा कंदा आहिनि। शहरी जे हिसाब किताब सां, पंहिंजे सोशल वर्किंग जे हिसाब किताब सां काफ़ी टाइम खां असां पंहिंजे दुकानदारीअ जे हिसाब किताब सां हिते पंहिंजो कमकार कंदा रहंदा हुआसीं। हिन सिलसिले में 2-3 दफ़ा बि असांजे पंहिंजे दुकान ते वारदात थी चुकी आहे। अॼो के ॾींहं ते बि असां राति असांजो कज़ियो थियल हो, असां पंहिंजे कज़े ते वियासीं। सुबुह कंहिं हिसाब सां दुकान जो खोलियोसीं त असांजो ख़ाली कयो विया। छा खरी वियो? यूपीएस भी खणी विया आहिनि, बैटरी खणी विया आहिनि, स्टेबलाइज़र खणी विया आहिनि ऐं हिन फ्रिज में असांजो काफ़ी सामान हुयो। तक़रीबन केतिरे माल जी चोरी थी वई आहे? 50 खां 60 हज़ार ताईं असांजो हिसाब किताब सां थींदो। मां गॾु सॼा असांजा आइटम थिया जेके नेस्ले ओरिजिनल कंपनी जा हूंदा हुया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।